जी त हिन महिल मां मौजूदु आहियां एट्रियम मॉल में खट्टा मीठा कॉर्नर ऐं खट्टा मीठा कॉर्नर ते हिन महिल मुंहिंजे लाइ तयारु थिए पियो गप्पो घोटालो। माना हिन खे चवंदा आहिनि धप्पा घोटाला। ॾाढो स्पाइसी हूंदो आहे ऐं ॾाढो टेस्टी हूंदो आहे। सो अव्हां जॾहिं बि एट्रियम मॉल अचो अव्हां ज़रूरु ट्राए कजो। मां त हमेशह अची खाईंदी आहियां। सो ही तयारु पियो थिए। जी सो गप्पो घोटालो बिल्कुलु तयारु आहे ऐं मां खावां पई ऐं मां ॾिसी सघूं था त केॾी दिलचस्पीअ सां मां ही खावां पई ऐं वाकई ॾाढो लज़ीज़ ऐं मज़ेदार आहे ऐं ॾाढो कलरफुल पिणु आहे।